शदादकोट शहर के मेन बाजार में बीठा हूँ जिते महांगाई जो जिन बोतल को बाहर निकरी अचो तो इन हवाले से शदादकोट के रहवासियों से ॻाल्हायूं तो उन्हनि जो छा चवणु आहे। गिलाक ब्रेड वधी थी शइ घटि आहे छा जो पैकेज आहे पैकेज कंहिंजे लाइ न आहे। महांगाई रमज़ान शरीफ़ में घटि कई वञे। महंगाई सफ़ा जाम इमरान खान के असांजो अपील आहे बराए महिरबानी महंगाई खे हटाए वञे। गरीब मज़दूर खे रोज़ी भी कान्हे का अॼु बेरोज़गार घुमंदा था अचनि जेके सॼो ॾींहुं कुझु न थोरो घणो मज़ूरी थिए थो 200-300 उन में गुज़रनि। महांगाई एतिरी आहे जेकी सब्ज़ी जा का शइ वठूं था उहा असां ग़रीबनि जी पहुच खां परे आहे। शदादकोट के रहवासियों जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो इहो ई चवणु आहे त तमामु घणी महांगाई थी वई आहे ऐं शदादकोट जी जेका इंतिज़ामिया आहे रेवेन्यू इंतिज़ामिया आहे कंहिं बि एक्शन न वरितो आहे। हिन महांगाई ते कंट्रोल आंदो वञे ऐं ग़रीबनि खे रमज़ान पैकेज ॾेई रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन नदीम समो सां गॾु अमीर मंगणार, सिंध टीवी न्यूज़, शदादकोट।